हिक इदारो बार बार पार्लियामेंट में मुदाखलत करे रहियो आहे। असांजी अदलिया अरशद नदीम वांगर आलमी रिकॉर्ड तोड़े छॾियो आहे। अदलिया न सिर्फ़ अदालत हलाए सघे थी पर डैम बि ठाहे सघे थी। मुल्क खे आइनी बहरान ॾांहुं धिकियो पियो वञे। चइनी सूबनि में लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल ख़राब थींदी पई वञे। अदालतूं सियासी फ़ैसिला करे रहियूं आहिनि। PTI जेको घुरियो ई न हो उहो बि उन्हनि खे मिलियो, जंहिंजे आइन में का गुंजाइश न हुई। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असेंबली जे इजलास खे ख़िताब संदसि चवणु आहे त पाकिस्तान जा सियासी कारकुन बांग्लादेश जूं हालतूं गौर सां ॾिसी रहिया आहिनि। बांग्लादेश जी सूरत हाल खे ॾिसी सभिनी खे सोचणु घुरिजे त असांखे अवामी मसइलनि खे तरजीह ॾियणी आहे। जेवलिन थ्रो इवेंट जे फातिह गोल्ड मेडलिस्ट अरशद नदीम खे ख़राज तहसीन पेश करण आला तरीन सिविल अवार्ड ॾियण लाइ क़ौमी असेंबली मां ठहराव मंज़ूर। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ ठहराव पेश कयो। ठहराव जे मतन में चयो वियो आहे त ही ऐवान अरशद नदीम खे ख़राज तहसीन पेश करे थो। अरशद नदीम साबित कयो त वसीलनि जी घटिताई रंडकूं रस्तो नथियूं रोके सघनि। हीउ ऐवान सिफ़ारिश करे थो त सदर आसिफ अली ज़रदारी अरशद नदीम खे सिविल अवार्ड सां नवाज़े। पाकिस्तान में ज़राई पैदावार में इजाफ़े लाइ तमामु घणा मौक़ा आहिनि। जदीद टेक्नोलॉजी, तहक़ीक़ ऐं तरक़ी ज़रिए एक्सपोर्ट में इज़ाफ़ो मुमकिन आहे। पाकिस्तान में ज़राई एक्सपोर्ट में इज़ाफ़े जा वसी मौक़ा मौजूदु आहिनि। वफ़ाक़ी सूबनि खे गॾिजी ज़राई शोबे जी तरक़ी ते ध्यानु ॾियणो पवंदो। ज़राई शयुनि जी वैल्यू एडिशन ते ख़ासि ध्यानु ॾियणो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो कराची में बि आलमी फूड एंड एग्रीकल्चर नुमाइश जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त बहिराड़ी वारनि इलाइक़नि में हारियुनि खे कर्ज़नि जी फ़रहामीअ सां पैदावार में इज़ाफ़ो थींदो। हर साल 1000 ग्रेजुएट खे ज़राई तरबियत लाइ चीन उमाणियो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी कराची यात्रा CM हाउस आमद सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मुलाक़ात। वफ़ाक़ ऐं सिंध जे मामलनि समेत मुख़्तलिफ़ इशूज़ ते ख़यालनि जी ॾे वठि। मुलाक़ात में गवर्नर कामरान टेसूरी, वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब, अलीम ख़ान, ख़ालिद मक़बूल, अता तारड़, राणा तनवीर बि मौजूद। परॾेही खाते बांग्लादेश जी हालतुनि ते पाकिस्तान ख़िलाफ़ भारतीय प्रोपेगेंडा खे रद्द करे छॾियो। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जो चवणु आहे त पाकिस्तान जा बांग्लादेश सां हकारी लाॻापा आहिनि। उमेद आहे त बांग्लादेश में जल्द हालतूं नॉर्मल थी वेंदियूं। पाकिस्तान जे हाई कमिश्नर बांग्लादेश जे उबूरी सरबराह जी हलफबरदारी तक़रीब में शिरकत कई। अमरीकी कांग्रेस में पेश कयल भारत अमरीका दिफ़ाई सहकार बिल में दोस्त मुल्कनि खे निशानो न बणाइणु घुरिजे। उमेद आहे त अमरीकी कांग्रेस पाकिस्तान सां बहितर लाॻापा बणाइण में किरदारु अदा कंदी। दुनिया ऐं पाकिस्तान हिक गहरी तब्दीलीअ खां गुज़री रहियो आहे। ग़ज़ा में इसराइल जा ज़ुल्म जारी आहिनि। गैर यकीनी सिक्योरिटी चैलेंजिस आलमी सिक्योरिटी खे गैर यकीनी बणाए छॾियो आहे। पूरी दुनिया जा मुआशरा दबाव जो शिकार आहिनि। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसाक डार जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। इलेक्शन तरमीमी एक्ट 2024 खे लाहौर हाई कोर्ट में बि चैलेंज कयो वियो। शहरी पारां दाख़िल दरख़्वास्त में वफ़ाक़ी हुकूमत इलेक्शन कमीशन सदर ऐं वज़ीर आज़म खे धुर बणायो वियो। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे ख़तमु करण लाइ इलेक्शन एक्ट में 4 तरमीमूं कई वयूं। तरमीमी एक्ट बहस ऐं लाॻापियल कमेटी जी मंज़ूरी खां सवाइ मंज़ूर कयो वियो। दरख़्वास्त जे हतमी फ़ैसिले ताईं तरमीमी एक्ट ते अमल दरामद रोकियो वञे। सिंध में अॼु खां 11 अगस्त ताईं गजगोड़ सां बरसात जो इम्कान। मौसमियात खाते मूजिब कराची, हैदराबाद, लाड़कानी, जेकबाबाद, सखर, खैरपुर, थरपारकर, उमरकोट, बदीन, ठटे, ॼाम शोरो, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सिजावल, मटियारी, टंडो मोहम्मद खान ऐं टंडो अलियार ज़िलनि में बरसात पइजी सघे थी। बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 10 खां वधीक माण्हू फौत, केतिरा ई ज़ख़्मी, 65 घर मुकमल तबाह।
हज़ारे एकड़नि ते बीठल फसल पिणु तबाह थी वियो। नदी नाला भरिजी विया। ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल। सिंधु दरिया जे पाणी वहिकरनि में तेज़ीअ सां इज़ाफ़े जो सिलसिलो जारी। गुड्डू बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार। 24 कलाकनि दौरान 15,000 क्यूसिक पाणी जी वाथ। मोरो दादू पुल वटि 5 ॾींहं अॻु सिंधु दरिया में ॿुॾी वियल 2 नौजवाननि मां सैयद राजा शाह जो लाश सेवण वेझो करमपुर वटां हथ अची वियो। ॾोकरी वेझो बठशाख मां हिक शख़्स जो लाश हथ आयो। लाश जी सुञाणप ॻोठ दड़ावासी गुलज़ार सुमरो नाले सां थी। लखी ग़ुलाम शाह भरिसां गुम थी वियल खाही वासी नींगर जो रजबाह मां लाश हथ। 10 वरियनि जो अतल अचनो खाही शहर जे किराने दुकान ते कमु कंदो हो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो।